नाज़िम खानपुर महाजर गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में टे मेगा टेस्ट जा नतीजा पधरा करण लाइ तकरीब मुनक़िद करे शागिर्दनि में इनाम विरहाया विया। वधीक तफ़सील मेहर महर जी रिपोर्ट में। खानपुर महाजर हायर सेकेंडरी स्कूल में शागिर्दनि खां वरतल मेगा टेस्ट जा नतीजा पधरा करे टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि में इनाम विरहाया विया। टी मेगा टेस्ट जा नतीजा पधरा करे पास थींदड़ शागिर्दनि में इनाम विरहाइण लाइ खानपुर महाजर गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में पुरवकार तकरीब मुनक़िद कई वई। तकरीब में डायरेक्टर स्कूल एजुकेशन सखर हाफिज अब्दुल वहीद, इंदड़ डीओ एजुकेशन घोटकी मुजफ्फर अली शाह, तालका एजुकेशन ऑफिसर खानगढ़ अला दिवायो मंगी, प्रिंसिपल हायर सेकेंडरी स्कूल खानपुर मार अब्दुल इनान कलवर तोड़े उस्तादन ऐं शागिर्दनि वडे अंग में शिरकत कई। टेस्ट प्रोग्राम कयो वियो आहे, पूरनि स्कूलनि खे ऑनबोर्ड वरितो वियो आहे ऐं सुठो सवण आहे। ॿारनि में इन सां हिकिड़ो मुक़ाबले जो रुझान पैदा थींदो ऐं तव्हां पाण ॾिठो त मुख़्तलिफ़ स्कूलनि जा ॿार जेके हिन में इन्वॉल्व हुया ऐं केॾा ख़ुशि हुया ऐं यकीनन जेको इनाम वग़ैरह जंहिं ॿार खे मिले थो उहो वधीक महिनत करे थो। असीं जेकॾहिं अॼु हिन पोस्ट ते आहियूं यकीनन इन प्रोसेस में गुज़री करे आया आहियूं, तंहिंजे करे बहितर थियो आहे ऐं इन सुठो मैसेज ॾियो थो पूरे सिंध जे लाइ। प्रोग्राम अड़ा असांजे हर स्कूल में थियण घुरिजनि, छो त हिन प्रोग्रामनि थियण सां ॿार में ॿार जे वालदेन में ऐं लोकल सोसाइटी में हिकिड़ो एजुकेशन जो असर पए थो पियो ऐं ॿार में हिकिड़ो शौक़ु पैदा थिए थो पियो त यार लेकिन अॼु इहे फर्स्ट सेकंड थर्ड पोजीशन में आया आहिनि, उन्हनि खे डायरेक्टर साहब पंहिंजे हथनि सां जेको आहे प्राइज़ ॾिनो आहे त असां बि महिनत कयूं त असां बि डायरेक्टर साहब खां या डीओ साहब खां असां इनामात हासिल कयूं। तकरीब जेका थी गुज़री जंहिंमें असांजा डायरेक्टर सखर मिस्टर अब्दुल वहीद इंदड़ साहब ने शिरकत कई ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सैयद मुजफ्फर अली शाह ॿिन्ही हथां ॾियराया वियो। हिन में टे आया टोटल, हिकु त ॿारनि जी जेको आहे रिवार्ड नास आहे उनखे फर्स्ट सेकंड थर्ड ॿारनि खे प्लस में असांजा जेके टीचर्स हुआ उनखे पीस सर्टिफिकेट में असां ॾिनासीं त जीअं माना उनमें हिकिड़ो इहो अहसासु हुआ ऐं जज़्बो जागे त जेको आहे हौसलो बि थिए त आईंदा बि जेका आहे सुठी लगन सां कमु कनि। हिन जो फ़ाइदो असांखे इहो थियो आहे त तालीम जो तमामु हिकिड़ो सुठो शौर आयो आहे। जेके बि टेस्टियूं थींदियूं आहिनि या ॿिए कंहिं बि वॾा इदारा आहिनि उन्हनि जी टेस्टियूं थींदियूं आहिनि त उन हिसाब सां असांखे हिते तयारी कराई वञे थी। जीअं त सर अब्दुल हनान जी एतिरी महिनत आहे जो असांजा उस्ताद जेके असांखे तमामु ज़बरदस्त तरीक़े सां पढ़ाइनि पिया। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल खानपुर मार में मुनक़िद कयल तकरीब में टी मेगा टेस्ट पास कंदड़ शागिर्दनि में इनाम तौर शील्डूं विरायूं वियूं। कैमरा टीम सां गॾु मेहर महर, आवाज़ न्यूज़ खानपुर महर।